जुर्म साबित थियो क़िसास थींदो। यानी जीअं हज़रत रुबैया हुन माईअ जा ॾंद भॻाइण, तीअं क़िसास में पलांद में रुबैया जा ॾंद भञिबा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहो फ़ैसिलो फरमायो। इन खां अॻु में धुरनि खे पंहिंजो मौक़ो बयानु करण जो बि मौक़ो मिलंदो आहे ऐं उन्हनि खे इहो बि चयो वेंदो आहे त तव्हां भला इन जो ॾंडु वठो, जुर्मानो वठो, त जीअं क़िसास खां बची वञे। हिकिड़े माण्हूअ जा ॾंद भॻाइण, ॿिए जा छो भॼनि? उहो उन मुतासिर खां पुछिबो आहे। पर मुतासिर औरत राज़ी न पई थिए, जीअं मुंहिंजा ॾंद भॻाइनि तीअं हिन जा भॼनि। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ैसिलो फरमायो। हाणे मुतासिर औरत नथी मञे त पोइ क़िसास बि थींदो, रुबैया जा ॾंद भॼंदा। हज़रत अनस बिन नदर पंहिंजे भेण जे मुतालिक़ इहो फ़ैसिलो ॿुधी छा थो चवे? वल्लज़ी बाअसक बिल हक़ ला तुक्सर सनियतुहा। उन ज़ात जो कसम या रसूल अल्लाह जंहिं तोखे हक़ सां नबी बनाए मोकिलियो आहे, रुबैया जा ॾंद न भॼंदा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ैसिलो फरमायो ॾंद भॼनि, हू कसम खणी चवे थो त रुबैया जा ॾंद न भॼनि। इहो को नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुखालफ़त में न, हू पंहिंजे भेण जे मुहबत में हिकिड़ो बेख़ुदि थी वियो। ईअं ज़ुबान मां खां इहे लफ़्ज़ निकिरी विया। जॾहिं हुन इहे लफ़्ज़ चया त उन खां पोइ उहा मुतासिर औरत जंहिंजा ॾंद भॻा, उहा ॾंड वठण ते राज़ी थी वई, जुर्मानो भरे ॾिनो, दियत वठण ते राज़ी थी, ऐं पोइ क़िसास जेको आहे सो उहो ख़तमु थी वियो। छो त जुर्मानो अदा थी वियो, क़िसास ख़तमु थी वियो। उनजे राज़ी थियण जे करे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अलाह जे बाणनि मां के अहिड़ा बि बाण आहिनि जो जेकॾहिं अलाह जो कसम खणी विया आहिनि त अलाह ताला उन्हनि जे कसम खे कूड़ो न कंदो आहे, पूरो करे छॾींदो आहे। इहा हज़रत अनस बिन नदर रज़ी अलाह ताला अन्हु जे लाइ तारीफ़ी जुमिला नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाया। हुनखे इहो एज़ाज़ ॾिनो त हीउ अहिड़ो शख़्स आहे जंहिं कसम खयो त अलाह तबारक व ताला हिन जे कसम जी लॼ रखी ऐं मुतासिर औरत जे दिलि में इहा ॻाल्हि विधी त उहा ॾंड वठण ते राज़ी थिए ऐं क़िसास न थिए। ऐं इहो बि भेण ऐं भाउ जे मुहबत जो हिकिड़ो अंदाज़। भाउ जी मुहबत इहा आहे त हू पंहिंजे भेण जी मुहबत में बेख़ुदि थी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां जेको पाण करीमनि फ़ैसिलो कयो आहे उते उहो चवे थो त इहो ईअं न थींदो। भेण जी मुहबत में अची अलाह तबारक व ताला उन जे कसम जी लॼ रखी ऐं मुतासिर औरत जे दिलि में इहा ॻाल्हि विधी त उहा जुर्माने वठण ते राज़ी थी वई। हिन हदीस पाक में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां सिर घोरण जो जज़्बो सहाबा किराम में जेको हुयो उहो वाज़े थो थिए। बदर खां अॻु में जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन सहाबा किराम सां मशवरो कयो, जॾहिं ख़बर पई छो त पहिरीं बदर जे लड़ाई जे लाइ मुस्लमान कोन निकिता, अबू सुफ़ियान जे काफ़िले खे अॻु ॾियण जे लाइ निकिता। पोइ जो ख़बर पई त मके जा कुरैश वॾो लश्कर वठी अचनि था पिया, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम सलाह कई छा करणु खपे हिन हालत में। मुहाजिर साहबी सॻोरा जेके हा उन्हनि अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ईअं न चवंदासीं जीअं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम उनखे चयो हो त इज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला
इन्ना हा होना क़ाइदु, तूं वञ तुंहिंजो रब वञी जंग कयो, असां हिते वेठा आहियूं। इहो मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम चए हो, असां ईअं न चवंदासीं या रसूल अल्लाह, असां इहो था अर्ज़ु कयूं त असां तव्हांजे अॻियां, तव्हांजे पुठियां, तव्हांजे सॼे, तव्हांजे खाॿे पंहिंजा सिर ॾींदासीं, असां पंहिंजा सिर ॾींदासीं। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बार बार सवाल कयो त हज़रत साद बिन मुआज़, इहो ई साहबी सॼो जेको हज़रत अनस बिन नदर सां मिलियो, हिते त न करे सघियो, पर बदर जे वक़्तु जॾहिं पाण करीम मशवरो पिए कयो, उन वक़्तु इन साद बिन मुआज़ चयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तव्हां हुकुम कंदव त असां पंहिंजा घोड़ा समुंड में लाहियूं त समुंड में बि लही पवंदासीं। असां इहो न ॾिसंदासीं त अॻियां ख़ौफ़नाक समुंड आहे, हिन में ॿुॾी वेंदासीं, तव्हांजो हुकुम थींदो त असां समुंड में बि हलाईंदासीं। इहो सहाबा किराम जो जज़्बो हो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात जे मथां सिर घोरण जो असांखे दरगाह शरीफ़ खां इहो ई सबक़ु मिलियल आहे। ऐं दरगाह शरीफ़ जी जमात बि हज़रत अनस बिन नदर वांगुरु सिर घोरण जा मिसाल ॾेखारिया आहिनि दुनिया जे आॾो। जिहाद हिकिड़ो त तलवार सां थींदो आहे, कलम सां बि जिहाद थींदो आहे, ज़ुबान सां बि जिहाद थींदो आहे। दरगाह शरीफ़ जो इहो मंशूर आहे त हर मैदान में हिते मुजाहिद तयारु थींदा। तलवार ऐं बंदूक सां जिहाद करण वारा मुजाहिद आहिनि, कलम सां जिहाद करण वारा मुजाहिद तयारु थियनि था, ज़ुबान सां जिहाद करण वारा मुजाहिद तयारु थियनि था। जंहिं बि कम में अल्लाह जल शान जी रज़ा मक़सूद हूंदी आहे, उहो कमु सुहिणो थींदो आहे, उनजो नतीजो सुहिणो निकिरंदो आहे। अल्लाह जल शान तव्हां असांखे ख़ुलूस सां पंहिंजे फ़र्ज़नि निभाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह, सलातु वस्सलामु अला सय्यिद। सख़ा में बरकतूं अता फ़रमा, संदन नेकिन में बरकतूं अता फ़रमा। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे फैज़ खे क़यामत ताईं जारी फ़रमा। असांखे उन फैज़ हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। इलाहुल आलमीन जामिया राशिदी ऐं उनजे बिराजनि खे आबाद फ़रमा। अहले सुन्नत जे सभिनी मदारिस खे आबाद फ़रमा। इलाहुल आलमीन जमात खे पंहिंजे ज़िक्र सां आबाद फ़रमा। इलाही असांजे कखनि खे, असांजे घरनि खे पंहिंजे ज़िक्र सां आबाद फ़रमा। इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदक़े असांजी दुआऊं क़बूल फ़रमा। असांजे उस्ताद साईं मुफ्ती मोहम्मद रहीम दामत बरकातहू खे आफ़ियत अता फ़रमा। इलाहुल आलमीन संदुनि जूं दुआऊं असांजे हक़ में क़बूल फ़रमा। असांजे वालिदैन ऐं सभिनी उस्तादनि जी मग़फ़िरत फ़रमा। इलाहुल आलमीन उम्मत मुस्लिम जी मदद फ़रमा। पाकिस्तान जी हिफ़ाज़त फ़रमा। भला पाकिस्तान जे मुहाफ़िज़नि जी हिफ़ाज़त फ़रमा। इलाहुल आलमीन असांजे तुर्कीअ जे भाउरनि जी मदद फ़रमा। शाम जे भाउरनि जी मदद फ़रमा। उम्मत मुस्लिम जी मदद फ़रमा। बरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना नबीना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहम अर्राहिमीन। संदन सेहत आफ़ियत इज़्ज़त उम्र में बरकतूं अता फ़रमा। संदन आले इक़बाल जमायत जो ख़ैर फरमा। जमायत जे कखन बचन जो ख़ैर फरमा।
इलामीन साईं मुल्क पाकिस्तान जो खैर साईं फ़ौजी जी हिफ़ाज़त इलामीन जामिया राशिदा उस्ताद साईं उस्ताद जी की जान करेगा करीम रब सभी मग़फ़िरत फरमा मुजद्दल जा बुलंद फरमा जमात जा फ़ुक़रा जी की जान चलेगा सबरी अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह। साईं उस्ताद गुलाम कलंगिया वारे लायोड़ी रंग रो
रोज़े वारे लायोड़ी रंग बंगले वारे लायोड़ी रंग कलंगिया वारे लायोड़ी रंग रोज़े वारे लायोड़ी रंग बंगले वारे पीरो असांजो पुनल पगारो पीरो असांजो पुनल पगारो पीरो असांजो पुनल पगारो चढ़ी मुरीदन आयोड़ी रंग कलंगिया वारे लायोड़ी रंग रोज़े वारे लायोड़ी रंग बंगले वारे लायोड़ी रंग कलंगिया वारे मौला मुरसल पाण में वेही मौला मुरसल पाण में वेही मौला मुरसल पाण में वेही कुछ अंदर गालायोड़ी रंग रंगिया वारे लायोड़ी रंग रोज़े वारे लायोड़ी रंग बंगले वारे लायोड़ी रंग कलंगिया वारे चारे यार रसूल सचे जा चारे यार रसूल सचे जा चारे यार रसूल सचे जा पंजतन पाक पसायोड़ी रंग कलंगिया वारे लायोड़ी रंग रोज़े वारे लायोड़ी रंग बंगले वारे लायोड़ी रंग कलंगिया वारे सैयद कारण समद सिंगारे सैयद कारण समद सिंगारे सैयद कारण समद सिंगारे दर्शन ते अणायोड़ी रंग कलंगिया वारे लायोड़ी रंग रोज़े वारे लायो